जिन जो जनम ॾींहुं, जिन सिंधियुनि खे ॾिनो वॾे में वॾो प्रेम प्रकाश पंत ऐं अॼु जो सिंधियुनि में वॾे में वॾो संत घरानो पंत आहे। साईं टेऊंराम जिन सभिनीनि जे लाइ सतनाम साखी मंत्रो उचार ॾिनाऊं ऐं धर्म जी रक्षा कयाऊं। अॼु आदिपुर गांधीधाम जयपुर अमरापुर आस्थान ऐं दुनिया जी कुंड कुंड में संदन पोइ लगन मंदरनि आश्रमनि में सरकारी नियमनि सां सतगुरु साईं टेऊंराम जो जनम ॾींहुं धूमधाम सां मल्हायो। जय झूलेलाल, मां दीप चेतनाणी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। बिहार ऐं उत्तर प्रदेश में बिजली किरंदे 110 मौत, बरसात जो रेड अलर्ट। बैडमिंटन एसोसिएशन 1 जुलाई खां हैदराबाद में ट्रेनिंग शुरू थींदी, सभिनि खां वॾनि खिलाड़ियुनि खे मिलंदी तक। खेल महाकुंभ रजिस्ट्रेशन जी सोशल मीडिया ते फैली कूड़ी ख़बर। इंडोनेशिया में म्यांमार खां ईंदड़ रोहिंग्याउनि जी बोट समुंड में टुटी, काई जान हानि कान थी। भुज में केडीसीसी बैंक लोन ॾियण जे मुद्दे ते कया हथ मथे। फर्ज़ निभाइण लाइ अहमदाबाद वियो आहे कच्छ जो मेडिकल पैरामेडिकल स्टाफ। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 4,91,136 थिया। कुल मौत 15,309, 2,85,775 थिया रिकवर। चीन सां गॾु संबंधनि जे मुद्दे भाजपा कांग्रेस में वधी छिकाछिकी। नियमित वेंदड़ ट्रेनूं 12 अगस्त ताईं रद्द, रिफंड मिलंदो, सिर्फ़ हलंदियूं स्पेशल ट्रेनूं। कोरोना टेस्ट जो ख़ानगी लेबोरेटरीअ जो अघु 4500 मां घटाए 2500 कयो वियो। 30 लखनि जे ख़र्च सां ठहंदो कच्छ जे राजाशाही दरबारगढ़ जो दरवाज़ो। हर साल 1 अरब खां वधीक माण्हू जानवरनि जी वजह सां थियनि था बीमार। सांवरो रंग हुअण करे बिपाशा बासुअ खे बचपन में ॿुधणा पवंदा हुआ ताना। जय झूलेलाल, मां पायल मेघाणी तव्हांखे ॿुधायां थी पहाका। पहाको नंबर 91, अन्नपली ज़ातपली। धनवान जो मान थिए थो, ईश्वर शाहूकारी ॿार आहे, संदसि लछण केर थो ॾिसे, इन करे चवंदा आहिनि अन्नपली ज़ातपली। पहाको नंबर 92, अंदर अछो न करे धुए थो धागा। ॿाहिरां माण्हू सुठो लॻे पर कम खोटा हुजनि। सेठ टोपणदास ॾींहं में 5 दफ़ा सनानु कंदो आहे पर नौकरनि खे पूरो पघार बि न ॾींदो आहे। इनखे चइबो आहे अंदर अछो न करे धुए थो धागा। पहाको नंबर 93, अंदर बिड बहू ॿाहिरां आटण अन जो। कूड़ो आडंबर हुअण, घर में खाइण लाइ न लभे पर ॿाहिरां ॾेखारनि त ताम पिया रधजनि, त इनखे चइबो आहे अंदर बिड बहू ॿाहिरां आटण अन जो। हिंदू मुस्लिम सिख ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।